कुंडरी वेझो ॻोठ चीलबंद में सिंध असेंबली के एडिशनल सेक्रेटरी मियां मोहम्मद हसन शाह फाउंडेशन के सरपरस्त सैयद मोहम्मद हसन शाह तरफां बोर्ड मुतासरन लाइ रिलीफ कैंप कायम कई वई आहे। उन हवाले से ॾिसूं था SS न्यूज़ के रिपोर्टर अनवर मेमर की हीअ रिपोर्ट। कुंडरी वेझो ॻोठ चीलबंद में सैयद मियां मोहम्मद हसन शाह फाउंडेशन पारां बोर्ड मुतासरन लाइ रिलीफ कैंप कायम कई वई है, जिते सिंध के मुख्तलिफ़ इलाइक़नि जिनमें सखर, खैरपुर, सांगड़ समेत मुख्तलिफ़ इलाइक़नि में तकरीबन 2000 माण्हुनि पनाह वरती है, जिनके फाउंडेशन के सरपरस्त ऐं सिंध असेंबली के एडिशनल सेक्रेटरी सैयद मियां मोहम्मद हसन शाह की हिदायतुनि ते वॉलंटियर टीम खाधो, साफ़ पानी और मेडिकल कैंप ज़रिए मुफ़्त दवाऊं पिण फराहम करे रही है। टेंट सिटी में वेठल मुतासरन समेत वॉलंटियर SS न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त डिगड़ी में आया आहियूं, एतिरे पानी में कढी हिते साईं जे पासे वेठा आहियूं, ठीक है। पोइ असांखे टे तरफ़ी मानी संभाल भी पानी ॿियो सभु पहुचाए तो सरकार असांजे लाइ कुछ कोन कयो। सिर खणी भगा आहियूं एतिरे पानी में। साईं मदद कर रही है, उन सारे का असांखे इहो भत मिले पियो, उन बचा असां पालियूं पिया। ॿिया तहत ॾिना हेठि बचा रखे वेठा आहियूं। अॼुकल्ह को कंहिंजी कोन, बाक़ी वॾा वॾनि जा आहिनि, बाक़ी ग़रीबनि जी को बि कोन। असांजा घर वग़ैरह ड्रही विया आहिनि, ठीक है। असांजी साईं मियां जे तरफ़ां जेको आहे तंबू भी मिलिया आहिनि, पानी भी मिले थो, चांवर भी मिलनि था। बुख सां मुआसी थे असां टे ॾींहं हुते बरसात में मानी न खाधी है। काउंटर जेके असांखां वठनि था उन्हनि असांजो 1 रुपये जी ख़र्च न कयो। टिकट टाला उन्हनि वटि सभु कुछ हुया। सब बुड़ी विया, का शइ असांजे ऑर्डर आया, सिर बचा खणी निकिता आहियूं। ॿियो असां वटि का शइ कोन्हे, न को कार्डन जा पैसा मिलिया, न को का शइ मिलियो। बचा खणी हिते निकिरी आया आहियूं। असां वटि का शइ कोन्हे, ग़रीब आहियूं। मियां मोहम्मद हसन शाह वेलफेयर फाउंडेशन की तरफां टेंट सिटी कायम कई वई है, जैमें सिंध का आयल मुख्तलिफ़ जेके बोर्ड मुतासर आहिनि, जैमें सखर, लाड़काणो, नवाबशाह, सांगड़ ऐं मुख्तलिफ़ इलाइक़नि का माण्हू पहुता आहिनि। 250 का 300 फैमिलीज़ आहिनि, 2000 के लॻभॻि माण्हू आहिनि। उन्हनि खे फाउंडेशन जे तरफां खाधो, पानी ऐं सेहत जूं मुख्तलिफ़ सहूलियतूं फराहम करे रही है।